जय झूलेलाल दोस्त, छा हालचाल अथई? जय झूलेलाल। हाँ मस्त चकाचक हाल आहिनि। हल जल्दी खां घर हलिया, मार्केट हलिणो आहे बाबे लाइ गिफ्ट वठणु। छो छा थी वियो? बाबे जो हैप्पी बर्थडे टू यू आहे छा? जनम दिवस जो मार्केट में हलण जी ॻाल्हि थो करीं? न न यार, उहो त नेक्स्ट मंथ आहे। अॼु त बाबो दिवस आहे, बाबो दिवस। हिन लाइ बाबा दिवस ये छा थींदो आहे यार? ॿुधाए न यार, छा थींदो आहे? अरे यार छा चईंदा आहिनि, शायदि तक हैप्पी पापा डेज़। न न न, छा चइबो आहे, छा चइबो आहे? हाँ, हैप्पी फादर्स डे। अॼु हैप्पी फादर्स डे आहे। अच्छा, फादर्स डे आहे छा? मां वरी चिंताऊं में पइजी वियुमि कि बाबो दिवस छा थींदो आहे। ईअं चओ न, फादर्स डे आहे। हाँ यार, वही फादर्स डे आहे। न यार, तू ई वञ, मां त कान थो हलां। भाउ, तोखे छा बाबा खे गिफ्ट न आहे ॾियणी फादर्स डे ते? न यार, मुंहिंजो बाबो त मूंखे साल जा 365 ॾींहं बूट खणी करे यादि ॾियारे लाहींदो आहे कि मां ई तुंहिंजो बाबो आहियां और 365 ॾींहं तुंहिंजो बाबा दिवस अथई। जय बाबा देव की, जय फादर्स डे। हासी सिंधी आहियूं, सिंधी आहियूं, हासी सिंधी आहियूं।